बिल्कुल जेको आहे 2 ॾींहं अॻु हिकु हादसो पेश आयो हुयो जहाज़ सां K2 जेको कार्गो जहाज़ हुयो। उन में जेको आहे 5 जेको अमलो हुयो उहो सवार हुयो ऐं हिन वक़्तु ताईं जेको हुनजो रेस्क्यू ऑपरेशन आहे उहो जारी आहे। असां हिन वक़्तु जेको हुन में को पायलट हुयो फैसल उनजे सहुरे सां गॾु मौजूदु आहियूं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं ॿुधाइजो त जेको हीउ हादसो पेश आयो तव्हांजो सां कॾहिं राबितो थियो हुयो ऐं थोरो ॿुधाइजो। हफ़्ते खां पहिरियों फैसल कार्गो वठी ऐं उनजी टीम इहे शारजा रवाना थिया। तक़रीबन हिन खे वापसि अचिणो त हिन खे अंदाज़ो थियो या ख़बर पई त हिन जो जहाज़ जो पुर्ज़ो ख़राबु आहे। उहो 3 ॾींहं खनि उन में लॻी विया हिन खे अप्रैल में, ऐं उहो वरी पुर्ज़ो घुराइणो हो USA मां। इन दौरान उहो पुर्ज़ो बि आयो। इन दौरान फैसल जो राबितो सभिनी घर वारनि सां, मूंसां, उन पंहिंजी घरवारी सां कयो। रोज़ानी सुबुह शाम ॻाल्हाईंदो। जिनी फैसल जी हेॾे हिन तरफ़ रवानगी थी कराची तरफ़, त 7 बजे हिन फ़ोन कयो त असां 10 मिंटनि खां पोइ निकिरूं था। तक़रीबन 10 बजे वरी मुंहिंजी नियाणी इन दौरान त चेक कंदी रही त 9:15 बजे हिनखे फ्लाइट खे पहुचणो हो कराची में। 10 बजे ताईं हिन आवाज़ ख़ता थी विया, हिन जो जॾहिं राबितो न पियो थिए। पोइ असांखे फ़ोन कई पंहिंजी वालिदा खे, मां परेशान थियां पिया थी फैसल सां, को राबितो न आहे। पोइ जेको आहे सो मतिलबु असां कोशिशि कई आहे पाण बि राब्ते जी, ऐं गूगल ते सर्च थियो त उहो ख़बर पई त जहाज़ क्रैश थी चुको आहे। उहो असांजे लाइ क़यामत जो लम्हो हो। फैसल ऐं हिननि जी फैमिली जेका आहे नाज़म जतियानी जेको मुंहिंजो वालिद आहे, असांजा पुराणा रिलेशन तमामु बहितरीनु रिलेशन आहिनि। ऐं फैसल जी पंहिंजी तबियत तमामु बहितरीनु तबियत अथसि। हाणे जेको सो असां उमेद करियूं था, नंढो पुटु अथसि ऐं जेका हुनजी घरवारी आहे उनजी बि एज नंढी एज में आहे। असां दोस्तनि खां अपील कयूं था त अलाह ताला खां इहा दुआ घुरनि त फैसल सही सलामत ऐं जेका ॿी टीम आहे उहा बि सही सलामत अचे, अहिड़ो को मौजो थिए। घरवारी सां उहो राब्ते में हुयो, तो 7 बजे धारे हुनखे चयो त असां 10 मिंटनि में निकिरूं था। पोइ हुनखे मॉनिटर कंदी रही आहे त कोई 10 बजे ताईं जेको बिल्कुलु को अतो पतो कोन पियो थिए। पोइ असांखे फ़ोन कयईं, पोइ असां वरी गूगल ते सर्च कयो त अंदाज़ो थियो त जेको जहाज़ जेको आहे सो मिसिंग आहे। पोइ 2-3 कलाकनि खां पोइ ख़बर पई त जहाज़ क्रैश करे वियो आहे। सो परेशानी थी, सभु कुझु थी। पोइ सुबुह जो वरी इहो मतिलबु उहो राति जो ई जेको आहे सो ऐलान थी वियो त जेको आहे सो ऑपरेशन शुरू कनि था, पर राति जो मुमकिन कोन हो समुंड जे करे, जेको आहे ऊंदाही जे करे। पोइ कल्ह सुबुह खां जेको आहे ऑपरेशन शुरू कयो अथनि। तो मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी एफर्ट्स करे कोई 11 कलाकनि जे अंदरि जेको आहे सो जहाज़ जो मल पोइ हुन ॻोल्हे वरितो आहे। ऐं बाक़ी जेको आहे सो अमले जे लाइ जेको अञा ताईं अॼु को बि ॾींहुं जेको आहे सो एफर्ट्स कनि पिया। ऐं हुन में सभु नेवी आहे, एयरफोर्स आहे, शिपिंग कंपनी आहे, हीली आहे, इहे सभई जेके आहिनि पंहिंजा एफर्ट करे रहिया आहिनि। सो अंदाज़ो इहो आहे त उहे जेके मैक्सिमम एफर्ट्स करे सघियासीं सो उहे कनि था पिया। तंहिंखां सवाइ को प्राइम मिनिस्टर बि हिननि खे कंहिं इंस्ट्रक्शन ॾिना आहिनि इन ते जेको आहे सो महिनत करे जल्द अज़ जल्द जेको आहे सो हमले जी ॻोल्हा कनि। सो असां उन इंतज़ार में आहियूं त का ख़बर अचे।